अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त हिंगोर ने भरिसां ॻोठ अली मोहम्मद पौड़ जे रवासी वावडा में ख़ानगी तौर कमु कंदड़ शफ़ी मोहम्मद उर्फ़ शफ़ू पौड़ वावडा जी नाअहली सबबि करंट लॻण करे हिकु ॿांह ज़ाया करे वेठो। संदसि हिकु अखि पिणु ख़राबु थियण लॻी। संदसि पेट जा ऑपरेशन ख़राबु थियण करे हलण फिरण खां लाचार बणिजी ज़िंदगी ऐं मौत जी ॿ वाट ते वेठल आहे। शफ़ी पौड़ जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण लाइ हुसैन पौड़, उमर पौड़, मंज़ूर पौड़, ग़ुलाम मोहम्मद पौड़ ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। हिननि मुतालबो कयो त करंट लॻण खां पोइ वावडा वारनि हिन जी सार न लधी। हिन जा 6 ॿार ऐं 2 घरवारियूं सख़्तु परेशानी में आहिनि, बुकूं काटण ते मजबूर आहिनि। ॿारड़ा ख़र्च न हुजण जे करे स्कूल वञणु छॾे ॾिनो। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर इलाज करायो वञे ऐं कोताही कंदड़ अमले ख़िलाफ़ जांच करे असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।